नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे अहमदपुर खां ख़बर ॾींदासूं त अहमदपुर लॻ चांडिया शाख मां बाअसर पारां मिटी खणण ख़िलाफ़ ॻोठ फतेह अली चांडियो जे रहासिन गुलाम नबी चांडियो, गुलाम मुर्तज़ा चांडियो, गुलाम असगर पीरल चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते हिननि साफ़िन अॻियां दाईंदे चयो त इलाइक़े जा बाअसर आपाशी अमले सां मिली भगत करे चांडिया शाख मां हर साल करोड़नि रुपयनि जी मिटी कढराए वेकिरो करे रहिया आहिनि, जंहिं करे शाख में हंधा हंधा वॾा खॾा पइजी विया आहिनि ऐं शाख जा कपर पिणु कमज़ोर थी विया आहिनि, जंहिं करे घारा पवण ऐं नंढनि ॿारनि जो शाख में ॿुॾण रोज़ जो मामूल बणियल आहे। हिननि चयो त मना करण बावजूदि बि बाअसर ज़बरदस्ती शाख मां मिटी खणी रहिया आहिनि। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी तदारुक कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।